नाज़रीन, डोकरी में गर्मी पद 50 सेंटीग्रेड ते पहुची वियो। माण्हू घरनि ताईं महदूद थी विया। गर्मी सबबि कारवां ठप थी विया। शहर जी बाज़ारनि ऐं ॿाराई दुकानदार सॼो ॾींहुं अकेला वेही गुज़ारण लॻा आहिनि। रिपोर्टर इमरान अली मेमण मूजिबि इलाइक़े में वधंदड़ गर्मी सबबि समाजी तंज़ीम हैंड्स तरफ़ां इलाइक़े जे मुख़्तलिफ़ चौकनि ते थधे पीअण जे पाणी जो बंदोबस्तु ऐं गर्मी सटियल मरीज़नि खे फ़ौरी तौर ते तिबी इमदाद ॾियण लाइ एम्बुलेंस बीहारे कैंपूं क़ाइमु कयूं वयूं आहिनि। होॾां गर्मी जे वाध सबबि खाइण पीअण जी थधनि शयुनि जे विकिरो में रिकॉर्ड वाध अची वई आहे, जंहिं में थाधल कमंद जो जूस, शरबत, बर्फ़ ऐं ॿियूं थधियूं शयुनि जा इलाइक़े जे मुख़्तलिफ़ रोड रस्तनि ते स्टॉल पिणु लॻाया विया आहिनि। जॾहिं त मुंहं जे दड़े, डोकरी, ॿलहड़े जी, कराणी, गाजीदरो, फतेहपुर, सेहड़, सामटिया, वॾी वहणी, टाटड़ी, वीहड़, मांडियूं, विकिरो, मेराणी शाख, आरेजा, उझड़, मेरापुर, बख्श जतोई, मंदरा, उन्नड़ जो ॻोठ समेत इलाइक़े में गर्मी पद 50 सेंटीग्रेड रिकॉर्ड कई वई आहे।